जो कुरान इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। कारी मुमताज जतोई के हुकुमात जल्दी जल्दी स्टेज ते अचे वरना ऐनक न हुंदई। मस्जिद के छड़े अच अल्लाह जो कुरान बुध छो त रहमत वारे कुरान में फायदो आ। भल केड़ी भी मंजिल ते पहुंचे, कारी थे, हाजी थे, मौलवी थे, जो कुरान बुझणो इंशाअल्लाह जिंदगी मिली आ। हिन कुरान के पढ़णो आ, हिन कुरान के बुझणो आ। कलमे वारो हिन में रहमत, हिन में शिफा व नुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह फरमाए तो शिफा मुझे कुरान में, रहमत मुझे कुरान में। अच कुरान भी बुध त प्लेट चावरन जी भी खाराया। हवाए साजरी बेचारा पहुंची विया आहिनि। अचकारी साहब त चावरन वारे प्लेट वारे के मां ऑर्डर ॾेई तोखे स्टेज ते खाराया। चए तो मां नेर न आयो आहियां, चाह न पीती आहे। मतलब इंशाअल्लाह हिते बीठा आहिनि स्टॉल वारा, इंशाअल्लाह ताला जो जलसे वारे जी मानी में देर आहे पर हिते त तयार आहे। अच कुरान सां प्यार कर, कुरान सां नीह निभाए बेड़ा पार थी वेंदई। जहन्नम खां बची जन्नत हलियो वेंदे। मुसलमानों कलमे वारो खुदा जो कसम अते जो दुनिया मो साओ नथो निकरे। मुझे सोहणे नबी फरमाए मलाइक जी भरसा ता बियन तो त दुनिया जी मोहब्बत डाडी मिठी आ। अबे दे तके थो रोए थो, अम्मा दे तके थो रोए थो, घरवारी दे तके थो रोए थो त हे मिठा मिठा गोठ कीअं छॾे वञा, मिट कीअं छॾे वञा, दोस्त कीअं छॾे वञा। फरिश्ता भरसा थी बियन सा चवनि सा गणती न कर, हिते मज़ो न आहे, मज़ो अगना है। अल्लाह से जन्नत जा 8 दरवाजा खोले, आसमान जा पर्दा खड़ा तो अखिन सा दिसे तो, जन्नत जा बंगला थो दिसे, हुरुन जो झलकूं थो दिसे। कुरान फरमाए तो हो भी दिल जा ॾेई चवनि था अल्लाह तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। अल्लाह जा माना गणती न कर, खौफ न कर, असां तोखे खुशखबरी था ॾियूं, जन्नत तुंहिंजे इंतजार में आ। वदा सोहना अमल कजन या न कजन, अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी तो जहन्नम भी। कई दुनिया में नवाब हलिया विया, सरदार हलिया विया, मुसलमानों कलमे वारो तरीके अल्लाह वारे जो काफिला के वया हिन दार दुनिया के छड़े। केरो है जो रहे तेरे हमेशा घर वडे। केर दुनिया में ते रहंदो अब्बा ॾाॾा हलिया विया। 1.25 लाख नबियन जो नबी मिठो मोहम्मद करीम उहो भी दुनिया में न रहियो, जंहिंजे करे कायनात पैदा कई। ये मिठे मोहम्मद अरबी जे करे अल्लाह से आदम नबी के पैदा कियो, नूह नबी के पैदा कियो। अल्लाह फरमाए तो मुझा सोहना नबी तो मोहम्मद करीम जे करे मां अल्लाह से पूरी दुनिया जो चरखो जोड़म। महबूब जो तोखे पैदा न किया हा त कायनात ही पैदा न किया हा। बुढ़े बुढ़े जा मुसलमानों जिंदगी मिली, जवानी मिली, इज्जत मिली, जो महबूब मीर जे करे अल्लाह उन महबूब मिठे मोहम्मद करीम सा सच्चो प्यार नसीबता फरमाए, सच्चो इश्क नसीबता फरमाए, सच्ची मोहब्बत नसीबता फरमाए। अखियों बूटींदो वींदे, कबर में पुजंदो वींदे। खुदा जो कसम कबर भी तोखे मुबारक ॾींदी। हाराए न आयो आहियां तो दुनिया मो खटे आयो आहियां। मुझे सोहणे फरमाए बेदीन थी मरी आयो, बेनमाज़ी थी मरी आयो। कबर पुजंदो कबर चोदी ओ बद नसीब तुंहिंजो अचण दुनिया मो ना मुबारक। तू दुनिया में ॼमे ई न हा त भलो हो, मां ॾिसण में मिट्टी जो खॾो पर मुंह में जहन्नम जी बाहि भी भरियल। अल्लाह असा को राजी थी, रब तॾहिं राजी थींदो जॾहिं अमल असांजा सोहणा हूंदा। जो अॼु पंहिंजे रब खे परचाइण जी नियत सां आया हूं, पर केॾा बि गुनाहगार आहियूं, जो रब खे प्याराऊं, जो अल्लाह के बानो प्यारो आ। तरी कुरान में दिल जा ॾींदे फरमाए कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अर्श वारो चवे तो केॾा बि गुनाह कया थी, मुंहिंजी रहमत को नाम में न थी। अचण तुंहिंजो कम, झुकण तुंहिंजो कम, तुंहिंजे ज़िंदगी जी गुनाह जी माफ़ी ॾेई जन्नत ॾियण मां मिठड़े अल्लाह जो कम आ। नारे तकबीर वा चाहे वारो भी पुजी वा। कारी मुमताज मरे काॾे वियो आहे, चाहे भी आई आहे, लिखई ते चाहे भी न मिली आ, कुछ न मिलियो आ। हेॾे अच पापो भी आहे त चाहे भी आहे। हाजी अता मोहम्मद जे हथ में। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा,
शाले अहल बैत जमीयतुल उलमा इस्लाम कायदे मिल्लत हजरत मौलाना फजल रहमान हजरत मौलाना अब्दुल करीम अफसकर नारे तकबीर। अज मुझो वाइज यार आखिरत जे फिक्र ते आ त मौत के याद कयो, मौत विसरी वई आ। मौत याद हुजे हा त मानी न वणई हा, घर न वणई हा, उताक न वणई हा, बिस्तरो न वणई हा, कबर के याद कर। अच अज गोड़ागार अखिन मां गोड़ा न किरंदई, मथो माफ़ी जो फैसलो थी वेंदई। दादा मां चांहि न पीअंदम, मां पी आया आहियां। मुंहिंजो दोस्तो अहमद अली नूनारी उन पीआरी मूंखे अल्हम्दुलिल्लाह। मुझा दोस्तों ऐं मुझा प्यारा भाइरो, अल्लाह सभिनी के कुरान सां मोहब्बत नसीब करे, आमीन त चओ यार। रख कुरान नाल यारी तत को मिले जन्नत दी रहदारी। अफसोस है अल्लाह अल्लाह, अफसोस है कुरान तेरे चाहने वाले न रहे, जिनका तू चांद था वो सितारे न रहे। ये तो अफसोस है इन बच्चों पर जो दुनिया के तराने तो सीखे मगर उकबा का तराना भूल गए। दुनिया जी डाइजेस्ट किताब जिसे पे पढ़ंदो, अखबार पढ़ंदो, ऐनक लगाए करे वेठो वेठो गलत गालियों पढ़ंदो, पर मजाला जो कुरान पढ़े जे पुछे चवंदो यार दीद सही ना है, नजर कमजोर आ, इन्हीं जे करे मौली साहब कुरान नथो पढ़ी सका। मां चो त कुरान जो मुफ्त में तोखे नुस्खो बुझाया। मदीने जे मीर रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण फरमाइन त भली कुरान सीने में याद हुजे पर इन जी ॾिसण जी बरकत या। पाण फरमाइन त जेको ॾिसी इन जी रोज़ानो तिलावत कंदो, मां दावा सां चवां थो जेसी ताईं हयाती हूंदसि दीद न खुटंदसि। कुरान पढ़, तू कुरान को बेजार आ तॾहिं त दुनिया में दर बदर। अल्लाह कुरान सां मोहब्बत नसीब करे, आमीन चओ। अदा मरणो हिकड़े ॾींहुं ज़रूर आ, मौत ईंदो पर कबर जी तैयारी कर। तॾहिं मुंहिंजे सोहणे नबी फरमाया दुनिया मज़रतुल आखिरा। पाण फरमाए त दुनिया आखिरत जी पोख अथव। हिते दुनिया में जहिड़ी पोख पोखियो था ओड़ी मिलंदव। सारियूं पोखियव सारियूं मिलव, कमंद पोखियव कमंद, फुटी पोखियव फुटी, कणक पोखियव कणक मिली, बाजरी पोखई बाजरी मिली। मुसलमानों जहिड़ी शइ पोखियो था ओड़ी शइ थी मिलई। पर हिते जहिड़ा अमल करे वेंदे जे खाते ते निमाज़ हूंदई, दीन हूंदई, इस्तग़फ़ार हूंदई, कबर जन्नत जो घर बणजी वेंदई। पर हिकड़ा असांजा दोस्त चवंदा आहिनि मौली साहब असां तौहीद परस्त आहियूं, असां मुवहिद आहियूं, निमाज़ूं पढ़ो न पढ़ो जन्नत असांखे मिलंदी। ख़ुदा जो कसम आहे बेनिमाज़ी मुवहिद सॾाइण जो हक़दार न आहे, बेनिमाज़ी महबूब जे हुक्म जो इनकारी आहे। पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम ते ज़िंदगी कोन थो गुज़ारे। ऐं मुंहिंजे सोहणे नबी रहमतुल्लाह आलमीन खे निमाज़ मेराज वारी रात तोहफ़े में मिली। ऐं मुंहिंजे सोहणे नबी के अल्लाह से फरमाए मुझा दिलबर नबी, मुझा सोहना नबी आमिना जलाल जेको तो मोहम्मद के कलमे पढ़ण वारो, मां महबूब तोखे तोहफ़े में निमाज़ ॾियां थो। पंजनि निमाज़नि जी पाबंदी कंदो, मां सवाब 50 जो लिखराईंदोमांस। अरे सच्ची ॿुधाए जेको हाणे भी न पढ़े पोइ क़यामत में पादर न खाईंदो। हक़ त ॻाल्हायो यार। क़यामत में मोचड़न में मरी वेंदे चवे कबर जे अज़ाब खां बचां, जहन्नम जी ख्वारी खां बचां, जन्नत वञा, पोइ वाइदो कर त निमाज़ पढ़ंदुमि। जो पंहिंजे रब खे परचाईंदुमि, पंहिंजे रब खे रिझाईंदुमि। मुंहिंजा प्यारा भाइरो रब खे परचायो, पंहिंजे करीम रब जे दर ते झुको। तॾहिं छा सा फरमाए तो कखु सड़े पन सड़े सड़े साओ गाहु जिन रिझायो अल्लाह तो नाचे दिल खे। अज रब के परचाण जी नियत सा सवेर सा तहां भी आया हो, पर आलिम सगोरा भी खोड़ पहुंची। तो इंशाअल्लाह मुंड खां वठी आखिर ताईं कुरान जे जलसे में वेहंदासीं। मौलाना मकसूद अहमद पियो चवे सही तकड़ न कयो तव्हां जो टाइम 12 बजे मानुन जो मजमू भरजे, मतो कुरान जा आशिकन बुढ़े बुढ़े वारा अचन न अचन। इंशाअल्लाह मां कुरान पढ़ंदुमि, माण्हू गॾु थी वेंदा। हाणे जाॾे जो त कयां थो त माण्हू ई माण्हू जो हे कुरान जा दीवाना आहिनि, बुढ़े बुढ़े जा मुसलमानो मुबारकूं हुजनि। अल्लाह जे अज़ाब खे दावत न ॾियो। जेको कुरान खे पुठी ॾींदो पोइ ख़ुदा जा अज़ाब ईंदा, मुसीबतूं ईंदियूं, कहर ईंदा। अल्लाह सन कुरान जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेसीं ताईं धरती ते हिन कुरान जी इज़त आहे, क़ुरान रहियो पियो आहे। जॾहिं हिन
जी इज्जत करण वारा हलिया वींदा कुरान दुनिया में हलियो वींदो पोइ क़यामत अची वेंदई ऐं मुंहिंजो सुहिणो नबी दिलबर नबी काइनात जो सरदार नबी रहमत दो आलम तो फरमाए पाण फरमाए त दुनिया में सुहिणा अमल कयो दुनिया में चंगा अमल कयो अल्लाह जे कुरान जे हुक्मन के मञींदो त इंशाअल्लाह तेसी ते दुनिया में दुखियो ॾींहुं न ॾिसंदो जेसी ते दुनिया में सुख जा मज़ा माणे जन्नत जे माड़न में दाख़िल न थींदो ए भी तेसी ते चुप करे न वेंदो जेसी ते तोखे जन्नत जो सोन जो माड़ियूं न वठी ॾींदो। यारो हे दुनिया जो दोस्त ना है मोड़ जो यार ना है दुनिया जा मोड़ जा यार हे तोड़ जो यार तरी मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह साईं बेर वारन जा भी उस्ताद हा उन छातो चए थो नेठ त हिक ॾींहुं मरणो आ ही धड़ धूड़ में धरणो आ दुनिया दौलत साण न हलंदई अल्लाह अल्लाह दुनिया दौलत साण न हलंदई मासी नानी रोवंदई रणंदई उते हकीकत बि का खुलंदई गाराणे में गरणो आ नेठ त हिक ॾींहुं मरणो ओ बुरा साहिबो शर साहिबो बिरोही साहिबो जेके भी पसगिरदाई जा आया हो घुन्या साहिबो खुदा जो कसम आ मौत के याद कयो केतरा साल जिए पर आखिर मौत भी मौत ईंदो ऐं मौत खां पोइ जॾहिं कब्र में मिटन दफन कई पोइ वात में मिट्टी हूंदई नासन में मिट्टी पई हूंदई अखियुनि में मिट्टी पई हूंदई क़यामत ते तोखे कब्र में अकेलो रहणो पवंदो जे अमल सोना हूंदई त रहमत जी बरसात हूंदई चो इंशाअल्लाह अमल सोना कबा चो इंशाअल्लाह तने मुझे सोहणे नबी फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर पाण फरमाए त दुनिया मोमिन जे लाइ कैद आ मोमिन जे लाइ जेल आ अब जेल में कैदी पंहिंजी मर्जी हलाइंदो ॻाल्हायो मर्जी हलाइंदो त मोचड़ा खाइंदो इहा आहे कि न इते ही दुनिया में मोचड़ा लगंदस जेल जी कोठी में मोचड़ा लगंदस ऐं मोमिन अल्लाह ऐं अल्लाह जी रसूल जी मर्जी खां बाहर न वेंदो मोमिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मन ते जिंदगी गुजारींदो जे पंहिंजी मर्जी हलाई त पोइ कब्र में भी मोचड़ा त क़यामत में भी मोचड़ा अल्लाह पंहिंजी मर्जी खां बचाए ऐं नबी तो फरमाए दुनिया मोमिन अल्लाह ऐं दुनिया में मोमिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मन जो पाबंद आ दुनिया में मोमिन जेल में आ पंहिंजी मर्जी न हलाईंदो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म ते जिंदगी गुजारींदो पो साईं भला दुनिया में मोमिन जे लाइ एॾा दुख छो छो त मोमिन दुनिया में दुख काटींदो जन्नत उन्हीअ जी आहे ऐं मुंहिंजे सोहणे नबी फरमाए व जन्नतुल काफिर दुनिया में मोमिन जे लाइ क़ैद आहे काफ़िर जे लाइ जन्नत आहे जीअं वणे सां ऐश करे पर जन्नत में उन्ही जो हिस्सो ई कोन्हे छा इरादो आहे इहा जन्नत खपेव या न खपेव अब ॻाल्हायो जिन जिन खे खपे थोरो हथ त मथे ॾेखारियो मां पक सम्झां त वाकई तव्हां जन्नत वेंदव कुछ दोस्त ओडे परे वेठा आहिनि सीए में सटियल आहे थोरो वेझा सुरी अचो मां जल्दी ख़त्म थो कयां वेझा वेझा जेॾा वेझा ईंदो एॾी रहमत वेझो थींदी अल्हम्दुलिल्लाह आया हो न घरों कोटड़ा भी पाए चादरूं भी वेड़े त सीया ए सिज जी गर्मी कुझ न आहे हेॾे अच त क़ुरान जी शाम में अच त हे क़ब्र ऐं आख़िरत तुंहिंजी सोणी कराए हे क़ुरान रहमत वारो अथई इन क़ुरान में शिफ़ा आहे हे डॉक्टरनि जो डॉक्टर हकीमनि जो हकीम भला तू हकीम जे हां काथे लिखियल आहे फरमाया यासीन वल कुरानिल हकीम जे मां एड़ो हकीम बिन हकीमन वेट विंदो त पैसा फरंदव डोकड़ फरंदव दवा लगे या न लगे पर पैसा जरूर वठंदा फरमाया मां जेके दवा दींदो हां उन्हीं के क़यामत तक बीमारी वरी मोटंदी न चई दे सुभान अल्लाह ये रहमत वारो कुरान बरकत वारो कुरान शिफा वारो कुरान वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा फरमाए मुझे कुरान में रहमत मुझे कुरान में शिफा जैसे फायदो कंखे मिलंदो फरमाए वलिल मोमिनीन जंहिंमें ईमान हूंदो जेको मोमिन हूंदो जंहिंजो हिन ते भरवसो हूंदो जंहिंजी हिन ते तवक्कल हूंदी मां चवां थो जंहिंजे घर में कुरान आ चवण जा बेड़ा ई पार अब है कुरान रहमत वारो थव इन कुरान जी बरकतुन जे करे रब तहां के ते राही वेठो आ वरन ॾिठव 2010 में बोड आई तहां जो हशर शा ओठ न हो पर पो भी हिन बेचारे मौलाना बोड वारे दिहाड़न में भी जलसा अल्लाह जी मेहरबानी सा इन कुरान जी बरकतुन जे करे रब छॾियो वेठो आ वरन असां जा हाल पूरा है अल्लाह से सल कुरान सा मोहब्बत नसीब करे आमीन चो जो कुरान सा प्यार कबो हिन सा नीह निभाइबो
मदीने जे मीर सोहणे नबी दुनिया के छड़ियो पे आखिरी जिंदगी जा लम्हा जिब्रील अमीन सोहणे नबी जी खिदमत में आयो अर्ज के सोहणा नबी तवा जो केड़ो हाल फरमाए जेड़े हाल में रहा है मां मोहम्मद राजी एतरे ते मुझे सोहणो नबी तो फरमाए जिब्रील मां त दुनिया के छड़े तो वना भला बुधाए मुझे वजन का पो दुनिया में इंदे कि न इंदे जिब्रील जो मुझा सोहणा मोहम्मद करीम तवा का पो धरती ते 3 मर्तबा इंदम फरमाए जिब्रील छा खणी इंदे फरमाए सोहणा नबी 3 मर्तबा इंदम खणी कुछ न इंदम वना खणी हलियो विंदम चई दे सुभान अल्लाह ते छा खणी विंदे अल्लाह अल्लाह सल रब राजी रहे अल्लाह सल मेहरबानी करे अल्लाह सल पंहिंजी करम नवाजी करे अल्लाह सल पंहिंजी बाजवारी निगाह करे अल्लाह सल तवा साथे नाराज न थे अल्लाह अल्लाह जिब्रील छा खड़ी विंदे जे पहिरो मर्तबो जदी तुंहिंजी उम्मत ॾे आयम मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत में बरकत खणी हलियो सची ॿुधायो बरकत आहे नथा ॻाल्हायो अब आहे जंहिंखां बि पुछा करते मौलवी साहब मेहरबानी कर दुआ कर तो बरकत पवे साईं भोपन जा दर था खड़कन तावीज लिखी दे तावीजन में बरकत काने बरकत तो नमाज में ओ अंधा बेनमाजी न थी बेनमाजी दुनिया में भी जलील थई कब्र में भी ख्वार हुंदो महशर के मैदान में भी पुछड़ो थी जहन्नम में हलियो विंदो अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के निमाजी करे आमीन तो बेनमाजी न करे बेनमाजी को खिंजीर भी पना तो घुरे ए मुझे नबी तो फरमाए कायनात जो सरदार नबी तो फरमाए ये चमे जिंदगी में सुखो सताबो थी जिंदगी गुजारिया मुझे साईं फरमाए नमाज से मोहब्बत का जाई कुरान से मोहब्बत का जाई मां मोहम्मद के नक्शे कदम ते जिंदगी गुजार जाई मुसलमानों इमामुल अंबिया नबियन के सरदार नबी जी प्यारी रानी अम्मा साईं फरमाए थी अम्मा आयशा सिद्दीका तवा सा मोमिनन जी अम्मा है मुसलमानों कलमे वारो वह फरमाती जने आज़ान मिलंदी ही मां पंहिंजे सोहणे नबी जे चेहरे जे तकींदी हम नबी जो चेहरो ज़र्द पीलो थी विंदो हो अम्मा साईं फरमाती मां साईं के चौंदी हम या रसूल अल्लाह जने आज़ान मिलंदी आ तवा जे चेहरे में तब्दीली अची विंदी आ पाण फरमाता आयशा ॾाढे रब जो सॾींदो आ मां मोहम्मद के परेशानी वठी विंदी आ घबराहट वठी विंदी आ मत मुझो मिठो रब नाराज न थी वञे रब नाराज थी वियो त ॿई जहान हलिया विंदा मां मोहम्मद जल्दी जल्दी रब जे सर ते मस्जिद पहुंचा मदीने जो मीर जंहिंजे करे कायनात ठही जे मोहम्मद अरबी जे करे अल्लाह से पूरो जग जहान जोड़ियो उनी मिठे मोहम्मद के भी नमाज जी गणती नमाज जो फिक्र लेकिन तो असा के टके जो हया शर्फ अब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मां नबी ते कलमो पढ़ंदो आ नबी जो आशिक आ मां नमाज पढ़ंदो ना आहियां नबी जो दीवानो हा थक हुजे जो आशिक रसूल के जो आशिक रसूल तो सदाए नमाज मत पढ़े बुढ़ी मरे के गटर में के नाली में के दरिया में बुढ़ी मरे यो अब न बुढ़े यो आशिक सदाए वरी नबी जो हुक्म न मने यो आशिक केड़े कम जो यो हुजूर जो परवानो केड़े कम जो एकड़े दोस्त को खत मिले है जी मुखे खत लिखी मिलियो कारी मुमताज अली के तरफा त मुझो भी अल्हम्दुलिल्लाह इते अचण थियो आ मुखे ॾाढी खुशी थी पर खतरो मिलियो पर साईं जो चेहरो न ॾिठो त मलाए काथे आ अल्लाह सल तवा सा मुसलमानन के इन जी इज्जत करण जी तौफीक अता फरमाए ऐ मदीने जे मीर जे तरफो हिन में पैगाम मिलियो ऐ मुझे सोहणे फरमाए नमाज जी पचर न छड़जो दीन जी पचर न छड़जो एकड़े दोस्त जो खत अचे उन के चुमी दे अखिन ते रखे पर चवण न वठे खत के चवे ठीक आ मुझो साईं आ मुर्शिदा मुरब्बिया पर चवण न वठे हेडो सारो अल्लाह जे तरफो पैगाम मिलियला ए कुरान मिलियला अखिन ते रखे तो चुमी थोड़े पर चवण छो न थो वठे ओ अंधा कुछ सोच कर चो हिन जो चवण वठबो चो हिन जो चवण वठबो जो इंशाअल्लाह बेड़ा पार थी विंदा मुझा दोस्तों मुझा प्यारा भाईरो मदीने जे मीर आमिना जे लाल मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए जिब्रील पहरे चक्कर दे मोहब्बत खणी विंदे बे चक्कर छा खणी विंदे पर मैं पहरे चक्कर मोहब्बत चई बे चक्कर बरकत खणी विंदम मालूम छो त ब चक्कर दई वियो आ बरकत भी वई मोहब्बत भी हली वई कि न बुढ़े बुढ़े में मोहब्बत जाम नता गालायो मां एकड़ी जाय ते होम दोस्तन मुखे बुधायो मोहब्बत सा वटे एतरी आ जो अल्हम्दुलिल्लाह पी पुत्र का बेजार आ अब आई आए कर ना है भा भा का बेजार घरवाड़ी मुर्स का तंग खुदा करे दर न टपे तो ते मुहांडरो घर में तो अजे जनो सूबेदार थाने में आयो समझो था ना घर ही तो दून सजा पे हो तो बूथे ही पे हो दस घरवाड़ी चोंदी अल्लाह करे पनाह सा निकरी वने कावड़ो तो वते मोतबरा जो हया कजा शर्म कजा मुजो महबूब घर में वीदो हो मुस्कुराई
नबी मुर्के जन्नत जा दर खुली वञन चाहिए सुभान अल्लाह। नौजवानो घर वारन सां भी सुठो सलूक सां पेश अचो। वरी चवंदो मौली साहब तू असांखे दावत थो ॾे त घर वारनि जा मुरीद थियो। मां मुरीद नथो थिया चवण थो चाहियां मुरीद न थियो। घर वारनि जो भी हक़ आहे समझो था कि न। उन्हनि जी भी घर जे अंदर सब कुछ करे ॾियणी आहे सुठे नमूने सां अखलाक सां इज्जत सां एहतराम सां उन्हनि सां मिलणो आहे। पर अबे अम्मा जी इज्जत भी करणी आहे उन्हनि खे भी सेखारणी आहे त हे मुंहिंजो अबो आहे अम्मा आहे। अल्लाह साईं इन्हनि जे करे मूंखे इज्जत ॾिनी आहे तोखे भी इन्हनि जी इज्जत करणी पवंदी। तो इंशाअल्लाह अबे अम्मा जी इज्जत भी ॻाल्हायो त सही। अल मकसूद इको साउंड शिकारपुर हाजी अताउन शेख। अल्लाह शल सोहणे महबूब जो सच्चो आशिक करे आमीन त चओ। ॿियो मौली साहब आयो आहे तो मौलाना सईद अहमद बिरोही साहब हाजी ख्वास्ती खान शाबस थद में पहुतो अकेला आया जोड़ी गड्डा से माशाल्लाह जोड़ी अञा ॿी बि आहे सही सां। मां चयो ने के वार ॾिजे पर दोस्त चवंदा न से अञा 15 मिनट अल्हम्दुलिल्लाह मां त निभाईंदो मां कलाक ला तैयार हां 2 कलाकनि ला तैयार हां छो त मुंहिंजो मौलाना मकसूद अहमद सां गॾो हाजी सां भी। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमीयतुल इस्लाम नारे तकबीर। अब बस आखिरी वाजी हो तो मरी वञण खां पोइ साण कुछ खणी मांखे लगे तो बुढ़े बुरणे वारनि जे खफन में खीसो हूंदो आहे न खफन में खीसो भी न हूंदो पो छो छतो थियो निंड में पियो अरे छा है अल्लाह से मूंखे दुनिया दे अल्लाह पैसो दे अल्लाह मिल्कत दे बुढ़ी मर तोखे नमाज याद नबी जो आशिक तो सदाई नमाज जे वेठो ही ना है बांगे असर जो बांग में केड़ा न जुमला लफ्ज चया ते अस्सलातु खैरुम मिनन नौम